असां पहिरें थिस्सलुनियन जे ख़त जे 5 अध्याय खे ॾिसी रहिया आहियूं। त अचो हाणे असां पढ़ंदासीं पहले थिस्सलुनियन जो 5 अध्याय ऐं 6 वचन। अचो त उहो असां हाणे पढ़ूं। इन्हीअ करे असां ॿियनि वांगुरु सुम्हंदा न रहियूं, पर जागंदा ऐं सावधान रहियूं। तव्हां ॾिसो था त कलीसिया जो मथे खयों वञणु इहा हिकु आसीसित आशा आहे ऐं इहा घटना कॾहिं बि थी सघे। इन्हीअ करे असांखे सुमंदर मसीही न हुजिणो आहे। हिकिड़ी कलीसिया में गीतनि जी अगुवाई करण वारे हिकिड़े अगुवाई कंदे वक़्तु ॾाढे शाणे नमूने चयईं, हाणे असां हिकिड़ो गीत ॻाइण वारा आहियूं जंहिंजा अखर कुझु हीअं आहिनि। वादनि ते बीहण। अॼु घणा ई माण्हू इहो वादनि जो गीत त ॻाईंदा आहिनि, पर असल में उहे बीहण जे बजाए कुर्सीअ ते छरो विहण ईंदा आहिनि। ऐं कुझु ॿिया त कलीसिया जे इमारत जा सुमंदर खंबा आहिनि। हाणे पौलुस हिन ॻाल्हि खे ध्यान में रखंदे चवे थो त प्रभु यीशु कलीसिया खे हुन महान संकट खां बचाइण लाइ ई हुन खे पाण सां गॾु वठी वञण लाइ अची रहियो आहे। असां ॿियनि वांगुरु सुम्हंदा न रहियूं, पर जागंदा ऐं सावधान रहियूं। परमेश्वर जे संतान खे सावधान ऐं जागरूक रहणो आहे। ॿियनि अनुवादनि जे अनुसार असांखे गंभीर रहणो आहे, नशे में न रहणो आहे। अॼु छरो शराब जो नशो कोन हूंदो आहे। घणनि ई माण्हुनि खे ताक़त, पैसे या जग जे ऐशो आराम जो नशो बि हूंदो आहे। असांखे हिननि मां कोई बि नशो कोन करणो आहे। छो त पवित्र शास्त्र में ॿुधायल इहे सभी घटनाऊं घटण वारियूं आहिनि। मुंहिंजो इहो विश्वास आहे त असां प्रभुअ जे अचण जे वक़्त जे क़रीब अची रहिया आहियूं। ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त मां पौलुस सां गॾु इहो बिल्कुलु चई सघां थो जेको हुन रोमियो जे किताब जे 13 अध्याय जे 11 वचन में चयईं, इन्हीअ करे त हाणे तव्हां लाइ निंड मां जागी उथण जो वक़्तु अची पहुतो आहे, छो त जंहिं वक़्त ते असां विश्वास कयो हुयो हुन वक़्त जे वीचार सां हाणे असांजो उद्धार नज़दीक आहे। 7 ऐं 8 वचन ते वधंदासीं। पहिरें थिस्सलुनियो जो 5 अध्याय 7 ऐं 8 वचन। छो त जेके सुम्हंदा आहिनि उहे राति ई जो सुम्हंदा आहिनि, ऐं जेके मतवारा हूंदा आहिनि उहे राति ई जो मतवारा थींदा आहिनि। पर असां जेके ॾींहं जा आहियूं विश्वास ऐं प्रेम जी झिलम पाए करे ऐं उद्धार जी आशा जो टोप पाए करे सावधान रहियूं। वरी हिते पौलुस सावधान हुजण जी ॻाल्हि करे रहियो आहे। अचो त असां इहो सम्झी वठूं त असांखे कोई कर्तव्य आहिनि जंहिंजो असांखे पालन करणो आहे। विश्वास ऐं प्रेम जी झिलम पाए करे ऐं उद्धार जी आशा जो टोप पाए करे सावधान रहियूं। इहो वचन हिकिड़े फ़ौजीअ जे कर्तव्य जे बारे में ॻाल्हाए रहियो आहे ऐं असांखे अहिड़ो कर्तव्य पालन करण लाइ सॾियो वियो आहे। विश्वास ऐं प्रेम जी झिलम दिलि खे ढकण लाइ आहे, जेको शरीर जो हिकिड़ो ॾाढो अहम भाग आहे। उहो टोप उद्धार जी आशा आहे। घणा ई माण्हू शौक़ जे करे टोपियूं पाईंदा आहिनि, कुझु त बिल्कुलु उघारो मथो करे घुमंदा आहिनि, पर हर मसीही लाइ उद्धार जी आशा जो टोप पाइण ई हिकिड़ो रवाज़ हुजणु खपे। हुननि खे इहो टोप पाईंदे ई हलणु खपे। विश्वास, प्रेम, आशा। हिन ख़त में इहे अखर हाणे 3 दफ़े असां लिखियल पायूं था। प्रेम जो परिश्रम, विश्वास जो कमु ऐं धीरज जी आशा। विश्वास इहो बचाईंदो विश्वास आहे ऐं बचाईंदड़ विश्वास कमु उत्पन्न कंदो आहे। परमेश्वर जे हिकिड़े सेवक चयईं, सिर्फ़ विश्वास ई अकेलो माण्हूअ खे बचाईंदो आहे, पर इहो विश्वास जेको बचाईंदो आहे अकेलो कोन हूंदो आहे। विश्वास पुठियों हुन वक़्त खे ॾिसे थो जॾहिं असां प्रभु यीशु मसीह खे स्वीकारियो। प्रेम
इहो वर्तमान लाइ आहे जेको विश्वासीअ जे आसे पासे हूंदड़ माण्हुनि सां हुन जे रिश्ते जे बारे में ॻाल्हाए थो। उद्धार जी आशा इहा हुन भविष्य जी आसीसित आशा जे बारे में ॿुधाए थी। असां हुन महान संकट जे काल जो इंतज़ारु कोन करे रहिया आहियूं। मूंखे हुन में त कुझु ख़ुशी नज़र कोन थी अचे। असां हुन आसीसित आशा जो इंतज़ारु करे रहिया आहियूं जेकी असांजे उद्धार जो पूरो थियणु आहे। पहिरें यूहन्ना जे किताब जे 3 अध्याय जे 2 वचन में यूहन्ना लिखे थो, हे प्रिय, हाणे असां परमेश्वर जी संतान आहियूं ऐं हाणे ताईं इहो प्रगट न थियो त असां छा कुझु थींदासीं। हेतिरो ॼाणींदा आहियूं त जॾहिं उहो प्रगट थींदो त असां हुन जे वांगुरु थींदासीं, छो त हुन खे उअं ई ॾिसंदासीं जीअं उहो आहे। परमेश्वर जो मूं में कमु अञा ख़तमु कोन थियो आहे त तव्हां मूंसां धीर न हारियो। हिकिड़ी नंढी माईअ पंहिंजी गवाही ॾींदे चयईं त असां मां घणनि खे असांजे पुठ ते इहे लफ़्ज़ लिखी घुमणु खपनि जेके चवनि था, परमेश्वर जी किरपा जे कम जो इहो सभिनीनि खां बहितरीनु किस्सो कान्हे। मूंखे ख़बर आहे त मूंखे बि पंहिंजे पुठ ते इहो लिखी घुमणु खपे, छो त परमेश्वर जो मूं में कमु ख़तमु कोन थियो आहे। तव्हां मूंसां धीर न हारियो ऐं मां तव्हां सां धीर न हारे तव्हां जो सहन कंदुसि, छो त परमेश्वर तव्हां में बि अञा कमु करे रहियो आहे। अॼु असां वटि उद्धार जी आशा आहे, जंहिंजो मतिलबु आहे जेको परमेश्वर शुरू कयो आहे हुन खे उहो ई पूरो कंदो। फिलिपियों जे 1 अध्याय जे 6 वचन में असां पढ़ूं था, मूंखे हिन ॻाल्हि जो भरोसो आहे त जंहिं तव्हां में सुठो कमु शुरू कयो आहे उहो ई हुन खे यीशू मसीह जे ॾींहं ताईं पूरो कंदो। अॻिते वधंदे 9 वचन पढ़ंदासीं त 1 थिस्सलुनीअन जो 5 अध्याय ऐं 9 वचन ॿुधाए थो, छाकाणि त परमेश्वर असांखे क्रोध जे लाइ न पर इन्हीअ करे बीहारियो आहे त असां पंहिंजे प्रभु यीशू मसीह जे तरफ़ां उद्धार प्राप्त कयूं। परमेश्वर असांखे क्रोध जे लाइ न बीहारियो आहे। परमेश्वर असांखे क्रोध जे ॾींहं लाइ कोन बीहारियो आहे। हुन महान संकट जे काल लाइ कोन बीहारियो आहे। उहो हिकिड़ो न्याय जो वक़्तु आहे ऐं कलीसिया खे हुन वक़्त मां कोन गुज़रणो पवंदो, छो त मसीह असांजो न्याय पाण मथां खयों आहे। शायदि इहे लफ़्ज़ ॿुधी कोई मूंखां पुछंदो, महाशय, छा तव्हांखे लॻे थो त तव्हां हेॾा सुठा आहियो त हुन ईंदड़ ॾींहं ते मसीह द्वारा मथे खयां वेंदा? न, मां त उद्धार लाइक़ बि कोन हुयुसि, पर परमेश्वर मूंखे पंहिंजी किरपा द्वारा बचायो ऐं जॾहिं मसीह पंहिंजी कलीसिया खे वठणु ईंदो त मां बि हुन ॿियनि अद्भुत संतनि सां गॾु मथे खयों वेंदुसि, छड़ो परमेश्वर जी किरपा जे करे। पर इन्हीअ करे बीहारियो आहे त असां पंहिंजे प्रभु यीशू मसीह जे तरफ़ां उद्धार प्राप्त कयूं। परमेश्वर असांखे क्रोध या महान संकट लाइ कोन बीहारियो आहे, पर प्रभु यीशू मसीह द्वारा मिलंदड़ उद्धार जे करे बीहारियो आहे। हाणे असां पढ़ंदासीं 1 थिस्सलुनीअ जो 5 अध्याय ऐं 9 वचन। त अचो हे पढ़ूं। उहो असां लाइ इन्हीअ करे मुओ त असां चाहे जाॻंदा रहियूं या सुम्हंदा रहियूं, सभी गॾिजी करे हुन ई सां गॾु जियूं। चाहे असां पहिरियों ई मरी वञूं या हुन जे अचण ताईं ज़िंदा रहियूं, असां हुन सां गॾु रहंदासीं। कलीसिया जो घणो हिसो त मौत जे दर खां गुज़री बि वियो आहे। उहो छा त जुलूस निकिरंदो कंहिं ॾींहुं। स्टीफनुस खां शुरू कंदे उहे प्रेरित, शहीद, उहे सभी जेके मसीह में सुम्हियल आहिनि, ऐं पोइ उहे सभी विश्वासी जेके हुन जे अचण जे वक़्त ताईं जीअरा हूंदा। ऐं अगरि तव्हां ऐं मां हुन वक़्त ताईं जीअरा हूंदासीं त असां सभिनी खां आख़िर में हूंदासीं। परमेश्वर जो शुक्र आहे त असां हुते परमेश्वर जे किरपा सां ज़रूरु हूंदासीं। 11 वचन में असां ॾिसंदासीं त इहा अद्भुत सच असां लाइ छा कंदा। इहे असां विश्वासियुनि खे शांती ॾींदा। हाणे असां मसीह विश्वासियुनि लाइ 22 हुकुम जे सिलसिले ते अची पहुता आहियूं।
इहे हुकुम विश्वासियुनि लाइ छड़ो 10 न पर पूरा 22 आहिनि। परमेश्वर असांखे ॿियो कोई न पर हिकु ई सवाल पुछी रहियो आहे, मुंहिंजो पुटु जेको तुंहिंजे लाइ मुओ हुन सां तूं छा करण वारो आहीं? यीशु मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकारण खां पोइ परमेश्वर असां सां असांजी ज़िंदगीअ जे बारे में ॻाल्हाए थो। परमेश्वर जी संतान जीवन जॻण लाइ हुन 10 आज्ञाउनि जे हेठों कोन्हे, उहो हुन खां घणो मथे आहे। हुन खे पंहिंजी ज़िंदगी हुन 10 आज्ञाउनि खां बि काफ़ी ऊचे स्तर ते जीअणी आहे। जीअं हिन हिसे जे आज्ञाउनि में असां ॾिसी रहिया आहियूं। इहे हुकुम व्यवहारिक आहिनि, बिल्कुलु असांजी निजी ज़िंदगीअ सां रिश्तो था रखनि। मसीह जे अचण जो इंतज़ारु करणु इहा हिकिड़ी अद्भुत ऐं गौरवी ॻाल्हि आहे। पर साॻे ई वक़्त ते असां लाइ इहो अहम आहे त घर में, आफ़ीस में, स्कूल में, जिते बि असांखे जीअण लाइ सॾियो वियो आहे हुते पंहिंजी ज़िंदगी जॻंदे हलंदा रहियूं। यूहन्ना जे 14 अध्याय जे 15 वचन में असां पढ़ूं था त प्रभु यीशुअ चयो, अगरि तव्हां मूंसां प्रेम रखो था त तव्हां मुंहिंजा हुकुम मञंदव। हेड़ा बि कुझु मसीही आहिनि जिन्हनि कॾहिं बि मसीह जी आज्ञाउनि खे ॿुधो ई कान्हे। हिते 22 आज्ञाऊं आहिनि। उहे थोरे में ऐं सिधियूं ॾिनियूं वियूं आहिनि। जंहिं नमूने हिकिड़े सेना खे आज्ञाऊं मिलंदियूं आहिनि, गंभीर्य ऐं सख़्तीअ सां। असां हाणे ही 8 वचन में पढ़ियो त असांखे जागरूक ऐं सावधान हुजण लाइ ऐं युद्ध जो पोशाक पाइण लाइ चयो वियो आहे। हाणे आज्ञाऊं ॾिनियूं वियूं आहिनि ऐं हुननि खे कुझु भागनि में अलॻि कयो वियो आहे, यानी कुझु हिक ॿिए सां संबंधित आहिनि। पहिरियों थिस्सलुनीअ 5 अध्याय ऐं 11 वचन ॿुधाए थो, इन्हीअ करे हिक ॿिए खे शांती ॾियो ऐं हिक ॿिए जी उन्नति जी वजह बणियो, जीअं त तव्हां कंदा बि आहियो। पहिरियों हुकुम पाण हिक ॿिए खे शांती ॾियो इहो आहे, जंहिंजो मतिलबु आहे हिक ॿिए खे विश्वास में उत्तेजित करणु। ॿियो हुकुम आहे हिक ॿिए जी उन्नति जी वजह बणिजणु। पौलुस चवे थो त थिस्सलुनीका जा विश्वासी इहो पहिरियों खां ई करनि पिया। हिक ॿिए जी उन्नति जी वजह बणिजणु मतिलबु हिक ॿिए खे वधणु। तव्हां ऐं मां हिकिड़ो गॾु कमु कंदड़ दल हुजणु घुरिजूं, हिक ॿिए खे परमेश्वर जे वजह सां वधण वारो। अॻिते वधंदे असां 5 अध्याय जा 12 ऐं 13 वचन पढ़ंदासीं। हे भाउर, असां तव्हां सां विनती कयूं था त जेको तव्हां में परिश्रम करे थो ऐं प्रभुअ में तव्हांजा अगुआ आहिनि ऐं तव्हांखे शिक्षा ॾींदा आहिनि, हुननि जो सन्मान कयो ऐं हुननि जे कम जे करे प्रेम सां गॾु हुननि खे घणे ई आदर जे योग्य सम्झो। पाण में मेल मिलाप सां रहो। हिते 3 हुकुम आहिनि जेके शायदि हिक ॿिए सां संबंध रखनि था। हिते पौलुस असांखे हिन ॻाल्हि जी विनती करे रहियो आहे त असां हेरनि खे ॼाणियूं ऐं हेरनि खे सम्झूं जेके परमेश्वर जो वचन सेखारे रहिया आहिनि। उहो चवे थो त असां हुननि खे ॼाणे स्वीकारे मान ॾियूं। जॾहिं पौलुस इहो लिखियईं त उहो थिस्सलुनीका में हूंदड़ परिस्थितीअ जे बारे में ॻाल्हाए थो। उहो हुननि सां गॾु क़रीब 1 महीनो रहियो हुयो। हुन थिस्सलुनीका जे माण्हुनि खे मसीह लाइ जीतियो हुयो, हुननि खे सेखारियो हुयो। पहिरियों कुझु न हूंदे हाणे हुते हिकिड़ी कलीसिया शुरू कई वई हुई। जॾहिं असां प्रेरितनि जे किताब जे 17 अध्याय जो 2 ऐं 3 वचन पढ़ंदासीं त असांखे ख़बर पए थी त जॾहिं पौलुस हुते पहिरियों दफ़े वञी करे ख़ुशख़बरी ॿुधाई, हुन वक़्त ते हुते हिकिड़ो बि विश्वासी कोन हुयो। त घणनि ई थिस्सलुनियनि जे माण्हुनि मसीह खे क़रीब हुन ई वक़्त ते ॼाणियो। पोइ हुन मां कुझु ॼणनि सिख्या ॾियण जो दान प्राप्त कयो हुयो, कुझु ॼणनि खे प्रचार जो दान मिलियल हुयो ऐं कुझु ॼणनि खे मदद करण जो। उद्धार पाइण ते हर विश्वासीअ खे हिकिड़ो दान प्राप्त थींदो आहे। हिन दान खे विश्वासियुनि जी दया में हुन खे वधण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। पर
मूंखे लॻे थो त थिस्सलुनीका जे विश्वासियुनि विच अहिड़ो भाव हूंदो। कोई चवंदो हूंदो त फलां फलां ऐं मां गॾु ई उधार पातो। उहो विश्वासी थियण खां पहिरियों खां ई मां हुन खे ॼाणींदो आहियां। हुन शख़्स खे मूंखे सेखारण जी ॻाल्हि किथों सुझी? त पौलुस हुननि खे ॿुधाइणु चाहे पियो त कुझु भाउरनि ऐं भेनरुनि खे कुझु अगुवाई जा दान मिलियल आहिनि ऐं हुननि जी क़दुरु कई वञे खपे। हुननि माण्हुनि खे हुननि अगुवाहनि जे तरफ़ां चेतावनी जी अपेक्षा रखणु खपे। अॼु बि कलीसिया में अहिड़े कुझु माण्हुनि जी समस्या आहे जेके परमेश्वर तरफ़ां ॾिनल शिक्षकनि जे तरफ़ ध्यानु कोन ॾींदा आहिनि। माण्हू चवंदा आहिनि त उहे इहो विश्वास कंदा आहिनि त बाइबल इहो परमेश्वर जो वचन आहे ऐं उहे हुन में हूंदड़ हर अखर ते बि विश्वास कंदा आहिनि। पोइ उहे छो हुन जे अनुसार हलनि कोन था, हुन जो पालन कोन था कनि? जॾहिं हुन मां सिख्या ॾिनी वञे थी त हुननि खे ॿुधणु छो कोन था? हिकिड़े माण्हूअ त सिधो ई चयईं त मां बाइबल में पहिरें पन्ने खां आख़िरी पन्ने ताईं विश्वास कंदो आहियां, पर मूंखे इहो ख़बर ई कोन्हे त हुन पहिरें ऐं आख़िरी पन्ने जे विच में छा आहे। इहो त ॾाढे जोखम जे जाइ ते बीहणु आहे। मूंखे लॻे थो त अगरि माण्हू इहो ॼाणणु आहे त हुन किताब जे अंदरि आहे छा त उहे विश्वास कनि आ। पर हीअं चवणु त तव्हांखे विश्वास आहे ऐं इहो ॼाणण जी कोशिश बि न करणु त हुन में लिखियलु छा आहे, इहा त हिकु ढोंगीपन बणिजी वञणु आहे। जेको बि इहो चवे थो त उहो बाइबल में इहो मञी करे विश्वास कंदो आहे त उहो परमेश्वर जो वचन आहे, त हुन जो इहो कर्तव्य बणिजी वेंदो आहे त उहो इहो ॼाणे वठे त बाइबल छा थो ॿुधाए। इन्हीअ करे जेके परमेश्वर जे वचन जो प्रचार करे रहिया आहिनि ऐं हुन मां सिख्या ॾेई रहिया आहिनि, हुननि खे इहो खपे त उहे विश्वासियुनि जो ध्यानु पाण वटि आकर्षित कनि। हाणे चौथी आज्ञा इहा आहे, हुननि जे कम जे करे प्रेम सां गॾु हुननि खे घणे ई आदर जे योग्य सम्झो। मां हुननि माण्हुनि जी घणी ई क़दुरु कंदो आहियां जेके परमेश्वर जे वचन ते प्रेम कंदा आहिनि, छो त मां इहो पाईंदो आहियां त उहे मुंहिंजा दोस्त बणिजी वेंदा आहिनि। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जंहिंजी मां रेडिए जी सेवकाई जे विषय में क़दुरु जी सम्झंदो आहियां त परमेश्वर हिन देश में मुंहिंजे लाइ केॾा दोस्त उथारे बीहारिया आहिनि। घणनि जे घर जो दरवाज़ो मुंहिंजे लाइ खुलियलु आहे। मां सभी आमंत्रण खे स्वीकारे नथो सघां, पर जॾहिं मां हुननि जे शहर में हूंदो आहियां त उहे मुंहिंजे लाइ कुझु न कुझु सुठो कंदा आहिनि। उहे पंहिंजो प्रेम प्रकट कंदा आहिनि। मूं ते प्रेम करणु मुश्किल आहे, पर जॾहिं उहे मुंहिंजे तरफ़ प्रेम प्रकट कंदा आहिनि त इहो ख़बर पवंदो आहे त उहे परमेश्वर जे वचन जो आदर कंदा आहिनि, छो त मां परमेश्वर जो वचन सेखारींदो आहियां। 5वीं आज्ञा आहे, पाण में मेल मिलाप सां रहो। इहे सभु हिकिड़े ई ॻोठड़ीअ में गॾु ईंदा आहिनि। हर कोई कलीसिया जी सभा शुरू करे हलाए कोन थो सघे। हर कोई कंहिं बि नमूने जी संस्था खोले हलाए कोन थो सघे। जो कोई बि माण्हू इहो कंदो हुनखे अहिड़ो हुजणु घुरिजे जेको अधिकार जी जाइ ते वेही सघे। सभी खां वॾी समस्या असांजी अॼु जी कलीसिया में अहिड़ी आहे, हुन कहावत जहिड़ी, घणा बावर्ची खीरनी ख़राबु कंदा आहिनि। अॻुवा हिकिड़ो ई हुजणु घुरिजे ऐं ॿिया जेके हुन जे पुठियों हलनि। अहिड़े बंदोबस्त सां शांती रहिजी ईंदी आहे। पर अगरि हर कोई पंहिंजी ई धुन वॼाए रहियो आहे त छा सुर निकिरंदो ऐं कहिड़ी शांती मिलंदी। अॼु असां हिते ई बीह रहंदासीं। ॿिए प्रोग्राम में असां हिननि शयुनि जे बारे में अञा ध्यान सां ॾिसंदासीं। त असां वरी मिलंदासीं। ईश्वर जे नाले में आमीन।